डोकरी वेझो ॻोठ सोनहरी मां 2 ॿारनि जी माउ 28 वरनि जी बेगम ख़ातून जो घर जी दर तां लाश हथ आयो आहे। औरत जे भाउ तरफ़ां हद जी डोकरी थाणे ते इतला। डोकरी पुलिस औरत जो लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल डोकरी मुंतकिल करे छॾियो आहे। मक़तूला औरत जे मुड़ुसु मुबारक लीग जुणे जो ॿुधायो त असां पंहिंजे घर में ज़ाल मुड़ुसु अकेला रहंदा आहियूं। पंहिंजे 2 ॿारनि सां गॾु माउ राति सारिन जे थ्रेशर जी मज़दूरी ते वियल हुयसि त ॻोठाणनि इतला कयो त तव्हांजी घरवारी जो घर जे गेट वटि लाश पियल आहे। मुंहिंजी न कंहिंसां दुश्मनी आहे ऐं न ई कंहिं में शक आहे। होॾां हद जी डोकरी पुलिस जो चवणु आहे त औरत जे वारसनि जे इतला ते असां लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल पहुचायो आहे। जल्द वधीक जांच करे रहिया आहियूं त वाक़ियो कीअं पेश आयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।